IG सिंध ऐं हुकूमत सिंध खां मुतालबो था कयूं त साइमा जरवाल जे कातिलनि खे गिरफ़्तार करे ऐं उन्हनि खे सख़्त खां सख़्त सज़ा ॾिनी वञे। साइमा जरवाल जे कातिलनि खे असांजो अज़्म कातिल जा हथ कटींदासीं। असांजो अज़्म कातिल जा हथ कटींदासीं। मिट्टीअ में खून जो हुगाओ पुकारे थो। सिंधुअ जे सीने मथां घाव पुकारे थो। तुंहिंजे आवाज़ जो पड़लाओ पुकारे थो। समूरा गणे पांद कीअं छॾींदासीं। असांजो अज़्म कातिल जा हथ कटींदासीं। असांजो अज़्म कातिल जा हथ कटींदासीं। असांजी सोच जो ज़ाहिद फज़ुल तसाओ गदार पाण मना है नस्ल पराओ। जफ़ा उहो न कंदो जो बि सिंध जाओ। वफ़ा जो रेज इरादनि खे रोज़ ॾींदासीं। असांजो अज़्म कातिल जा हथ कटींदासीं। असांजो अज़्म कातिल जा हथ कटींदासीं। अखियुनि मां नीर अंदर मारू गोरड़ियूं थियूं अचनि। बाए तुंहिंजे घड़ियूं बणिजी वियूं गड़ियूं थियूं अचनि। दिलियूं असां जूं यको सूर में सड़ियूं थियूं अचनि। कबा समूरा गणे पांद कीअं छॾींदासीं। असांजो अज़्म कातिल जा हथ कटींदासीं। असांजो अज़्म कातिल जा हथ कटींदासीं।